The time I have been given a task to teach you mathematics. जीअं त तव्हां मैथमेटिक्स पहिरां पढ़ी चुका आहियो, तव्हांखे सर लाला आसिफ साहब मैथमेटिक्स पढ़ाए रहियो आहे. सो मैथमेटिक्स हिकु वास्ट सब्जेक्ट आहे जंहिंखे ओवरकम करणु आसान न आहे. सो मैथमेटिक्स जा जेके मोस्ट इम्पॉर्टेंट रीजन्स आहिनि उहे शायदि टे आहिनि. हिकिड़ो आहे अर्थमेटिक जंहिंखे लाला आसिफ पढ़ाए रहियो आहे. सेकेंड नंबर अलजेब्रा. आउं चवां थो त अलजेब्रा जेको आहे दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट फॉर मैथमेटिक्सियन या JEST PST या कहिड़ी नंढी खां नंढी टेस्ट या वॾे खां वॾी टेस्ट खे क्वालिफाई करण जे लाइ तव्हांखे अलजेब्रा जो अचणु इंतिहाई ज़रूरी आहे. सो अलजेब्रा जेका आहे सो इन जो असांजी ज़िंदगी में इंतिहाई अहम रोल आहे जेके असां इनशाला बतदरीज सिखंदा रहंदासीं. उन खां पोइ आहे ज्योमेट्री. अलजेब्रा ऐं ज्योमेट्री जेके ॿ वेरी इम्पॉर्टेंट पार्ट जेके मैथमेटिक्स जा उहे इनशाला ताला आउं लीड कंदुसि. सो हाणे अचो अलजेब्रा ते. अलजेब्रा खां पहिरियां अर्थमेटिक जो मैथमेटिक्स में तसवर हुयो. अर्थमेटिक उहा मैथ आहे जेका सिंपल मैथ सॾी वेंदी आहे. मिसाल 2 and 2 4. दिस इज़ अर्थमेटिक नॉट अलजेब्रा. सो इहा अर्थमेटिक रोमन एम्पायर जा माण्हू बि इस्तेमालु कंदा हुआ, अरब बि इस्तेमालु कंदा हुआ, इंडियन बि इस्तेमालु कंदा हुआ. लेकिन जेका अलजेब्रा इस्तेमालु कई वई इहा सिर्फ़ु अरब एम्पायर में अची इस्तेमालु थी. सो अलजेब्रा में ऐं अर्थमेटिक में फ़र्क़ु कहिड़ो आहे? अर्थमेटिक में सिर्फ़ु तव्हां नंबर कैलकुलेट कंदा आहियो. 2 and 2 4, 2 3 the 6. These are the arithmetic parts. So these belongs to the arithmetic. So algebra में कुछ अनआइडेंटिफाइड टर्म्स मौजूद हूंदा आहिनि. मतलब 2x plus 1 is equal to 0. Here there is an x. It is unidentified term here. So this is concluded in algebra. Without x you can say this is arithmetic. So by using x we can say this is algebra. So मतलब छा थियो? अलजेब्रा चाहे अलजेब्रा जो सब खां पहिरियों कॉन्सेप्ट हिकिड़ो इंतहाई मशहूर ऐं मारूफ़ मैथमेटिशियन फिजिस्ट कीमियादान मूसा अल ख्वारिज़मी नाले एक शख्स सब खां पहिरियों अलजेब्रा जो तस्वर हिन पेश कयो. हिन चयो त हिन दुनिया में काफ़ी सारियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मालूम थियल हूंदियूं आहिनि. उन्हनि खे त असीं कैलकुलेट करे सघूं था, पर अहिड़ियूं शयूं बि मैथमेटिक्स में अहिड़ियूं शयूं बि असांखे ज़िंदगी में साम्हूं अचनि थियूं जेके मालूम थियल न आहिनि हूंदियूं, जंहिंजी असांखे ख़बर न आहे हूंदी. देन हाउ कैन वी कैलकुलेट देम? हाउ कैन दे बी कंसीडर्ड? सो उन्हनि जे लाइ पोइ छा कयो वेंदो आहे? उन्हनि जे लाइ अलजेब्रा जो कॉन्सेप्ट मूसा अल ख्वारिज़मी रखियो त जेके शयूं मिलियल न आहिनि हूंदियूं, जेके शयूं अननोन हूंदियूं आहिनि, उन्हनि खे बि मैथमेटिक्स में ऐड कयो वञे. त पोइ उन्हनि जे लाइ जेका मैथमेटिक्स ॾिनी वई, मैथमेटिक्स इंट्रोड्यूस कराई, दैट इज़ नॉन टू बी अलजेब्रा. तंहिंजे करे अलजेब्रा जी असां वटि हिकिड़ी डेफिनेशन हलंदी आहे जेका शायदि का प्रॉपर डेफिनेशन त कान्हे कंहिं बुक में या कंहिं मैथमेटिशियन त कान ॾिनी आहे, कि ऑथेंटिक बुक में न मिलंदी आहे. बाक़ी असांजे जेके लोकल नोट्स आहिनि या उस्ताद जेके असांजा आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि. सो का प्रॉपर डेफिनेशन जीअं मैथ जी कान्हे का, ईअं अलजेब्रा जी बि का कान्हे का. लेकिन अलजेब्रा जेका आहे उनजी डेफिनेशन जेका असां वटि हलंदी आहे उहा हीअ आहे त नंबर ऐं हिननि खे सिम्बल्स चयो वेंदो आहे. सिम्बल्स नॉलेज ऑफ नंबर एंड सिम्बल्स इज़ नॉन टू बी अलजेब्रा. इहा हिकु माना मामूली डेफिनेशन आहे, का एॾी ऑथेंटिक डेफिनेशन न आहे. लेकिन तव्हांखे इहा बि ख़बर हुअणु खपे जेका डेफिनेशन असांजी मार्केट में हले थी उहा हीअ आहे नॉलेज ऑफ या साइंस ऑफ numbers
and symbols. Numbers and symbols. That is known to be algebra. So knowledge बि तव्हां चई सघो था, साइंस बि चई सघो था. साइंस लफ़्ज़ जी माना ई ॼाण आहे. So मूसा अल ख़वारिज़मी पंहिंजो हिकु किताब लिखियो. मूसा अल ख़वारिज़मी खोड़ सारा किताब लिखिया. मैथमेटिक्स जो एक बेसिक रूल्स जो किताब लिखियो. उन किताब जो नालो हो अल जबरुल मुक़ाबला. अल जबरुल मुक़ाबला. अल जबरुल मुक़ाबला. उन किताब में जेके मालूम थियल शयूं हुयूं उन्हनि जो तसवर ऐं गैर मालूम शुदा शयुनि जो तसवर ॾिनल हुयो. उतां वठी करे पोइ जेके अंग्रेज मैथमेटिशियंस आया उन्हनि किताबनि खे पढ़ी करे उन सब्जेक्ट जो हिकु नालो ॾिनो जंहिंखे चयो वियो अलजिब्रा. अलजिब्रा नालो तॾहिं न ॾिनो वियो, पोइ ही अंग्रेज मैथमेटिशियंस ॾिनो आहे अलजिब्रा. अलजिब्रा किथां निकितो आहे? हिन किताब में अलजबरुल मुक़ाबला. इन्हे में हुन ॿुधायो त कुझु शयूं मालूम थियल हूंदियूं आहिनि, नॉन थिंग्स, ऐं कुझु वरी अननॉन क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि. उन्हनि ॿिन्हिनि जी मालूमात खे अलजिब्रा चयो वेंदो आहे. सो हाणे असां हिननि जी स्टडी कंदासीं. तमामु नंढियूं शयूं जेके मैथमेटिक्स में हमेशह परेशान कनि थियूं. हमेशह असांखे बि हमेशह जे लाइ हुननि परेशान कयो. सो उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? जॾहिं आउं हीअ लिखां व्हाट इज़ दिस, शायदि तव्हां चवंदव ही का रक़म आहे. मां तव्हांखे चवंदुसि चाहे, तव्हां चवंदव रक़म आहे. बाबा रक़म सही ॿुधा? न, मैथमेटिक्स साइंस सही लैंग्वेज इस्तेमालु थींदी आहे. पहिरीं ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हुअणु खपे, साइंस ऐं अंग्रेज़ी ॿ डिफरेंट शयूं आहिनि. दे हैव नो एनी कनेक्शन. पहिरीं ॻाल्हि तव्हांखे इहा सम्झणु घुरिजे, पोइ तव्हांखे साइंस सम्झ में ईंदी. काफ़ी सारा अहिड़ा स्टूडेंट आहिनि जेके असां सां सवाल कंदा आहिनि, साईं ही शइ हीअं तसवर कई वेंदी आहे, तव्हां हीअं पिया ॿुधायो. ऐं पोइ उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां तव्हां ही पंहिंजी ट्रेडिशन, पंहिंजी लैंग्वेज, पंहिंजी सोसाइटी सां हिन खे ॻंढींदा आहियो. साइंस जॾहिं बि पढ़णी आहे पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी सोसाइटी खे धार करे पोइ साइंस खे पढ़िबो आहे. तॾहिं ई साइंस सम्झ में ईंदी आहे. छो जो साइंस जा टर्म असांजी लैंग्वेज खां फार डिफरेंट हूंदा आहिनि. मिसाल तौरु असां वटि हिकिड़ो आहे मैथ्स, ॿियो आहे वेट. मैनी ऑफ द टीचर्स यूट्यूब ते मुंझी वेंदा आहिनि ॿुधाईंदे. पहिरियों हिन में डिफरेंस कहिड़ो आहे? हालांकि असां हिन खे सिंधी में वज़न कंदासीं. मास माना वज़न. वज़न, अड़े सिंधी में वज़न कोन चइबो. सिंधी में असीं कोन पढ़ी रहिया आहियूं, असां साइंस पढ़ी रहिया आहियूं. हा, सिंधी में जी माना वज़न आहे. असां साइंस में, फिजिक्स में इन जो डिफरेंस मालूम करे रहिया हूंदा आहियूं. तंहिंजे करे मैथ्स जी माना आहे क्वांटिटी, वेट जो माना आहे ज़ोर. माना साइंस वारी कढबी, माना पंहिंजी अंग्रेज़ी ऐं सिंधी ऐं हीअ जेका इंग्लिश डिक्शनरी आहे इहा न कढबी. हिते वेट जी माना छा आहे? ज़ोर. हाणे जॾहिं तव्हां ज़ोर खे पढ़ंदव त पोइ तव्हांखे ॻाल्हि क्लियर थी वेंदी, कंहिं क़िस्म जो को बि डाउट न रहंदो. ठीकु आहे न बाबा? ईअं हिते बि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि. हिन खे असां छा चवंदासीं? यस, ही व्हाट इज़ दिस? What is this? Anyone can? Expression. Yes, clapping. This is not term. This is an expression. He इज़हारियो आहे. ही रक़म न आहे. असां हिनखे चवंदा आहियूं रक़म ॿुधायो. रक़म कोन चइबो. रक़म जंहिंखे चइबो उहो तव्हांखे ॿुधायां थो. हिनखे चइबो एक्सप्रेशन. सही आहे? सो अगरि असां वटि का शइ हीअं हुजे त हुनखे छा चइबो? इक्वेशन चइबो, रक़म न चइबो. छा चइबो बाबा? इक्वेशन. ही इक्वल जी सिंबल अची वञे, इक्वेशन. इक्वल जी सिंबल न आई त छा थी वई बाबा? एक्सप्रेशन. इक्वल लफ़्ज़ इक्वेशन इक्वल मां निकितो आहे. तंहिंजे करे तव्हां छा चवंदव हिनखे? इक्वेशन. हाणे अचो तव्हां हिन ते वरी आउं लिखां थो 3x⁻³ + 3. दिस इज़ एन अलजेब्रिक एक्सप्रेशन. पोइ हलूं त एक्सप्रेशन जा केतिरा क़िस्म आहिनि, कीअं आहिनि, आइडेंटिफाई कीअं कबो आहे वग़ैरह वग़ैरह ते. हाणे तव्हां ॾिसो, ही एक्सप्रेशन आहे होल. अलजेब्रिक एक्सप्रेशन हिनखे चइबो आहे. हिन में केतिरियूं शयूं आहिनि? 3x
क्यूब माना हीब 3 आ नंबर आ 3 3 3 3 हाँ ये 3 आहिन लेकिन इन्हनि 3 जेके टिन्हनि 3 जो अलग कॉन्सेप्ट हिननि जी अलग वैल्यू आ ही जेको 3 आ व्हाट इज दिस इज कॉल्ड कोफिशिएंट चाहे बाबा अददी सिरो अददी मुंड दिस इज कॉल्ड वेरिएबल हाँ असां वेरिएबल आमतौर ते पढ़ंदा आहियूं पर वेरिएबल जो असां वटि तस्वर कोन्हे को अददी मुंड जो असां वटि कॉन्सेप्ट कोन्हे को अददी मुंड असल में आहे छा पावर ही चाहे अचो हिनखे अलग अलग करे पढ़ूं था हाँ तव्हांखे कॾहिं बि हिनखे सॼी खे रक़म न चवण हिनखे एक्सप्रेशन रक़म हिनखे चइबो अथव ओ ही रक़म अथव ही चाहे रक़म वरी अचो हेॾां हिते तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि तस्वर ॾींदो हलां थो हिन में रक़मूं घणियूं आहिनि ओनली 2 घणियूं रक़मूं आहिनि 3x स्क्वायर इंटू 4 प्लस 5x रक़मूं घणियूं आहिनि सिर्फ़ु 2 रक़मूं आहिनि हिकिड़ी रक़म प्लस जे हिन पासे आहे ॿी रक़म प्लस जे सिर्फ़ु 2 रक़म आहिनि हिन एक्सप्रेशन में रक़मूं घणियूं आहिनि 2 रक़मूं आहिनि हलो वरी अॻिते अचो हिन एक्सप्रेशन में रक़मूं घणियूं आहिनि 1 2 3 हिन एक्सप्रेशन में सिर्फ़ 3 रक़मूं आहिनि शायदि तव्हांखे डिमास फार्मूला अॻु में सम्झ न आयो हुजे हींअर सम्झ में अची वेंदव ॿुधो बाबा DMAS डिमास डी माना डिवीजन अरे डिवीजन पहिरियां हल कबी डिवीजन जो मतिलबु आहे जेको हिकिड़ो ई टर्म आहे न पहिरियां त उन खे हल कयूं अगरि असां डिवीजन पहिरियां न हल कयूं एडिशन कयूं त मतिलबु ही हिन टर्म जो आहे तव्हां हुन सां एड करे छॾियो डिमास पढ़ो पिया न बाबा अरे डिवीजन में डिवीजन पहिरियां डिमास में डिवीजन छो पहिरियां कंदा आहियूं मल्टीप्लिकेशन पहिरियां छो कंदा आहियूं एडिशन सब्ट्रैक्शन पोइ छो हा इन जे लाइ जो हू टर्म ई हिकिड़ो हूंदो आहे पहिरियां त हिकिड़े टर्म खे छॾायो पोइ ॿिए ॾे वञो न बाबा पोइ डिवीजन जो असल डिमास फार्मूला जो असल मक़सदु इहो अथव हलो बाबा हिन में घणियूं रक़मूं आहिनि बाबा घणियूं रक़मूं आहिनि 3 रक़मूं रक़मूं जुदा कीअं थींदियूं आहिनि प्लस ऐं माइनस सां कीअं प्लस ऐं माइनस सां वरी तव्हां हिते सवाल कंदव प्लस हलो इहे पोइ अॻिते हली कंदासीं बार हिते बाबा घणियूं रक़मूं बाबा 3 रक़मूं आहिनि हाणे अचो वरी हिते था अचूं हिन में हाणे रक़मनि जी ॻाल्हि त क्लियर थी वई न बाबा हलो हिन में तव्हांखे ॾिसो पिया हीब 3 हिन 3 खे छा चइबो आहे बाबा कोफिशिएंट छा चइबो आहे कोफिशिएंट व्हाट इज कोफिशिएंट यस एनीवन अ नंबर मल्टीप्लाइड बाय वेरिएबल यस इहो केरु पियो ॿुधाए यस वरी ॿुधा अच्छा कोफिशिएंट सॉरी कांस्टेंट एनीवन यस जी यस न बाबा हाणे ॿुधो छो जो असांजी मार्केट में इहे शयूं हलंदियूं जेके तव्हां ॿुधाए रहिया आहियो सही आहे न बुरो न मञो पर आउं तव्हांखे हिन जी असल साइंस ॿुधाइणु चाहियां थो अच्छा उहो नंबर जेको वेरिएबल सां मल्टीप्लाई थियल हुजे लेकिन वेरिएबल जो पावर नॉन ज़ीरो हुजे छा हुजे पावर घणो आहे बाबा पावर 2 आहे त तंहिंजे करे हिनखे असीं छा चवंदासीं कोफिशिएंट अरे ही बि 3 मल्टीप्लाई थियल अथव तव्हां मैथमेटिक्स में यूज़ कंदा हो न बाबा x पावर 0 बराबरि तव्हां 1 जे करे छॾींदा इन जो मतिलबु छा आहे त 1x पावर 0 आहे 1 ख़ुदि वेरिएबल आहे तंहिंजे करे 3 सां मल्टीप्लाई थियल आहे छा x पावर 0 छा मल्टीप्लाई थियल आहे मतिलबु जेका तव्हां ॻाल्हि ॿुधाई इहो आहे ग़लति थी वई x पावर 0 हिन सां मल्टीप्लाई थियल आहे हा हाणे ॻाल्हि सम्झ में आई त कांस्टेंट ऐं कोफिशिएंट में असल फ़र्क़ु कहिड़ो आहे असल फ़र्क़ु इहो आहे कांस्टेंट मल्टीप्लाई थियल हूंदो आहे अहिड़े वेरिएबल सां जंहिंजो पावर 0 हूंदो आहे बाक़ी कोफिशिएंट मल्टीप्लाई थियल हूंदो आहे अहिड़े पावर सां जंहिंजो अहिड़े वेरिएबल सां जंहिंजो पावर ॻाल्हि सम्झ में अचे बाबा डेफिनेशन लिखा हिननि जी या ज़रूरत न आहे लिखण जी
a number multiplied by variable having power exponent non-zero, constant, a number which is multiplied with variable having power 0. हाँ चौक ते हलूं। What is variable? यस को ॿुधाइण चाहे तो जल्दी तकड़ में को ॿुधाइण चाहे यस अननोन क्वांटिटी। अच्छा अननोन क्वांटिटी जो मतलब छा आहे? यस बाबा ॿुधो मिसाल तौर अदा चवे थो मूं वटि 5 रुपया आहिनि, सॉरी मूं वटि पैसा आहिनि, ख़बर न आहे केतिरा, मूं वटि पैसा आहिनि, उन्हनि में मूं 5 रुपया ऐड कया, टोटल 10 रुपया थी विया। ॿुधायो घणा पैसा आहिनि? 5 रुपया आहिनि। घणा आहिनि बाबा? मूं वटि पैसा आहिनि, उन्हनि मां मूं रुपयो ख़र्च कयो, बाक़ी मूं वटि 100 बचिया। ॿुधा केतिरा पैसा आहिनि? अरे तव्हां ही अमाउंट पैसा आहिनि माना एक्स आहे, वेरिएबल तव्हां किथे लॻायो? ख़बर न आहे घणा पैसा आहिनि, उन्हनि मां रुपयो ख़र्च कयो, बाक़ी घणा बचिया? 100 बचिया। पोइ तव्हां एक्स मल्टीप्लाई एक्स खे सॉल्व कंदो, फाइंड कंदो त 1 तव्हां होॾां खणी ईंदो, छा थी पवंदो? 101 थी पवंदो। तो एक्स बराबर छा अची वियो बाबा? तो माना उहो 101 रुपयो आहे। हिन मतिलबु त एक ख़बर न आहे 101 जी, हुते तव्हां छा लिखी छॾियो? एक्स लिखी छॾियो, वाई लिखी सघो था, कहिड़ो बि तव्हां वेरिएबल हिते यूज़ करे सघो था। हा वरी हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम ईंदो आहे, ए बी ऐं सी इस्तेमालु कंदव त तॾहिं वेरिएबल न वरी कोफिशिएंट सॾजंदो, इन ते पहुचूं था। हीअ लिखी छॾियो। वेरिएबल लफ़्ज़ जी माना आहे मुतग़य्यर, मुतग़य्यर तब्दील थींदड़, वेरिएशन लफ़्ज़ मां निकितो आहे, वध घटि थींदड़, इहो लफ़्ज़ वध घटि बि थींदो अथव, वेरिएबल वध घटि बि थींदो अथव, चेंजेबल आहे, हिन जी वैल्यू चेंज थींदी रहंदी आहे, साॻियो न रहंदो आहे। सही आहे न बाबा? मुतग़य्यर तब्दील थींदड़, बदिलजंदड़। हेसी ताईं कंहिंजो शार्ट क्वेश्चन हुजे त करे वठो। यस अच्छा पावर वरी वेरिएबल ऐं बेस में भी फ़र्क़ु अथव। को ॿुधाईंदो ही छा आहे ही छा आहे? What is this? हे बेस ना आहे, बेस साॻियो पावर मल्टीप्लाई थींदा, ईअं चवंदा न बाबा? बेस साॻियो पावर मल्टीप्लाई 1 and 1 सॉरी पावर 8
एक्स पावर टू स्क्वायर मतलब चाहिए बेस। हाँ, जॾहिं ही वेरिएबल हुजे ए बी सी मतलब लेटर्स हुजनि तॾहिं तव्हां हिन खे बेस बि चई सघो था, वेरिएबल बि चई सघो था। जॾहिं हिते नंबर हुजे तव्हां हुन खे बेस चवंदव पर वेरिएबल न चवंदव। छा चवंदा? हिन खे तव्हां बेस चई सघो था पर वेरिएबल न। हिन खे तव्हां बेस ऐं वेरिएबल ॿई छॾे सघो था। हलो पावर ते अचो। पावर को ॿुधाईंदो? यस यस, when similar number is added repeatedly is known to be power exponent। जॾहिं साॻिए नंबर खे, अरे साॻियो नंबर हूंदो तॾहिं ईंदो पावर, साॻियो नंबर न हूंदो पावर न ईंदो। मतलब साॻियो नंबर जेकॾहिं आहे त उन मथां जेको पावर रिपीट थिए पियो उनखे तव्हां छा चवंदव? एक्सपोनेंट। माना मल्टीप्लिकेशन जेको हूंदी आहे उन में साॻियो नंबर रिपीट थींदो आहे। सही आहे बाबा? हेसि ताईं को सवाल हुजे तव्हांजो? हाज़िर हाज़िर। बाक़ी 5 मिनट बचा आहिनि। तव्हांजे कंहिं बि क़िस्म जो को सवाल को शक शुभ हुजे तव्हां पुछी सघो था। यस बिल्कुलु। हाणे तव्हांखे मां अॻु में ॿुधायो आहे त मैथमेटिक्स जेको आहे उन जा 3 मेजर पार्ट्स आहिनि: अर्थमेटिक, अलजेब्रा एंड ज्योमेट्री। अर्थमेटिक हिकिड़ो टीचर पढ़ाए पियो त आउं जेकॾहिं विच में डिस्टर्ब कंदुसि त तव्हां बि डिस्टर्ब थी वेंदो, तव्हांजे असांजी मैथडोलॉजी खां बि डिस्टर्ब थींदो। सर पंहिंजे हिसाब सां पढ़ाए पियो। इन लाइ सर त मूंखे चयो तव्हां उतां ई अॻिते शुरू कयो, ऐं चयो न अॻिते हलंदुसि। पर मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे त को प्रॉब्लम कोन आयो हूंदो शायदि, छो जो मां तव्हांखे पढ़ाई इन हिसाब सां पियो जो हू ऑटोमेटिकली बेसिक थी वेंदी, बेसिक खां मथे न वेंदो। सही आहे न? को बि स्टूडेंट जेको सिखणु चाहे थो इनशाला आउं अहिड़ो पढ़ाईंदुसि। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो लेक्चर पूरो थींदो तव्हांजा सवाल कोन बचंदा इनशाला, उमेदु आहे। ॿी ॻाल्हि अगरि सवाल तव्हांजा बचंदा पोइ तव्हांखे आउं गॾु वठी हलंदुसि, अॻिते पाण कोन हलंदुसि। सही आहे न? यस। ॿियो को सवाल? मैथ जो को सवाल? यस। इंडेक्स ॿी शइ आहे, पावर ॿी शइ आहे। तव्हां मां को ॿुधाईंदो? इंडेक्स, इंडेक्स ॾिसो बाबा, ही मैट्रिक जे मैथमेटिक्स जे बुक में बि इंडेक्स एंड पावर जेको आहे हिकु सुठो तसवर ॾिनल आहे। अगरि तव्हां पढ़ियल हुजे या तव्हां हुतां एक्सरसाइज़ हल कंदव तव्हांखे सम्झ में अची वेंदो। सही आहे? मैट्रिक जे शायदि ॿियो चैप्टर आहे इहो। यस। ॿिया वॾा सवाल आहिनि उहे पोइ थींदा। तव्हां नंढा पंहिंजा सवाल या तव्हांखे किथे मुंझारो थींदो हुजे, परेशानी थींदी हुजे। मैथमेटिक्स हिकिड़ो लेंदी सब्जेक्ट आहे, सो इहो टाइम बि वठंदो आहे। तव्हांखे बुर्दबार थी बहादुर थी मैथमेटिक्स खे फेस करिणो आहे। मैथमेटिक्स शायदि अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे वॾा वॾा जेके 30 मार आहिनि उहे बि जेॾी महिल टेस्ट में वेहंदा आहिनि त उहे बि चवंदा आहिनि असांजी बस थी वई आहे।
सो बहादुर जेके हूंदा आहिनि फेस कंदड़ उहे हिन खे मुंहुं ॾींदा आहिनि। तंहिंजे करे मैथमेटिक्स खां डिॼणो न आहे, परेशान न आहे थियणो, हिन खे मुंहुं ॾियणो आहे। तंहिंजे करे ई अलामा इक़बाल चवंदो आहे वो मर्द नहीं जो डर जाए हालात के खूनी मंजर से, वो मर्द नहीं जो डर जाए हालात के खूनी मंजर से, जिस हाल में जीना मुश्किल हो उस हाल में जीना लाजिम है। आसान कम तो हर को कंदो आहे, मज़ो तॾहिं आहे जॾहिं को मुश्किल कम करे। शराब पिला के गिराना तो आसान है साकी, शराब पिला के गिराना तो आसान है साकी, मज़ा तो जब है जब गिरतों को थाम ले। थैंक यू वेरी मच।